अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठोर बाला सरा कयम अल्लाह जी जेको मेहरबान सत्तार आहे, निहात बाजारो आहे, निगहबान आहे, गफ़ार आहे, सलामती ॾींदड़ आहे, इज़त वारो आहे, शकूर आहे, अमन ॾींदड़ आहे, अता कंदड़ आहे, मुसवर आहे, ॼाणण हार आहे, घणो बख़्शींदड़ आहे, मुसबूर आहे, ॿुधंदड़ आहे, वधाईंदड़ आहे, बसीर आहे, हिफ़ाज़त कंदड़ आहे, लुत्फ़ ॾींदड़ आहे, ख़बीर आहे, बरकत कंदड़ आहे, भलाई कंदड़ आहे, कबीर आहे, सघ ॾींदड़ आहे, कुदरत कंदड़ आहे, मदद कंदड़ आहे, नूर आहे, नामुमकिन कम मिठूअ जा कर कंदो, हिकमत वारो आहे, नरमी कंदड़ आहे, अल रहमान अल रहीम गफ़ूर आहे।